मुझे काबिल एहतराम काबिल इज्जत सुल्तान अहमद रिजवानी साहब, इन सब दोस्तों काबिल एहतराम काबिल इज्जत सियासी समाजी और साथी अस्सलाम वालेकुम याद मदद मुख्य इंतहाई दुख आहे। नादरा ऑफिसर हेडक्वार्टर में आए मां 2 साल खां वठी मुसलसल ॾिसां थो त मुंहिंजूं न्याणियूं मुंहिंजूं अमड़ियूं मुंहिंजा भाउ लाइन में बीठा आहिनि। मूंखे सम्झ में नथो अचे त आख़िर रस छो आहे। जंहिं जॻह कश्मीर में नादरा ऑफिस आहे मां डिवाइड थी वियो कमु नादरा जो, को बि हिते रस छो आहे। मां सम्झां थो पियो त हिते करप्शन जी बाज़ार गरम आहे, शायदि इन जे करे रस बि जेके माण्हू पहुच वारा आहिनि, जेके माण्हू सगार आहिनि उहे अंदरि वञनि था, जेके मज़लूम आहिनि ग़रीब आहिनि असांजूं अमड़ियूं भेनरूं उहे लाइन में बीठियूं आहिनि। ऐं नादरा खे अपील कंदुसि गुज़ारिश कंदुसि लियाकत साहब तव्हां असांजा मोहसिन आहियो, सफला साहब तव्हां बि असांजा मोहसिन आहियो, मुंहिंजो भाइर आहे। ही जेके दोस्त अॼु सोशल वर्कर जेको धड़ो हयो आहे उन्हनि जो हिकिड़ो मुतालबो आहे त असांजा जाइज़ मसइला हल कया वञनि। आख़िर कहिड़ी तकलीफ़ आहे त तव्हां न हिन सां ॻाल्हाइण तयारु आहियो, न मेस न तयारु आहियो। जेकॾहिं तव्हां मेस वेचारे हिन जा जाइज़ मुतालबा हल न कया वे त असां पंहिंजे प्लेटफॉर्म सां मुतहदा क़ौमी मूवमेंट प्लेटफॉर्म तां हिकु वॾी मीटिंग कोठाए तव्हांजे ख़िलाफ़ पूरे ज़िले में खड़ा रहंदासीं। मुंहिंजा दोस्त असां उन सभु दोस्त सियासी समाजी मज़हब दोस्तनि में गॾु रहनि था। अकरम भाई तमामु पिया सुठो ख़िताब करे त आख़िर तव्हां असांजा सिंध जा ॼायल आहियो यार। ही मज़लूम माण्हू हिन ते बि कतार में वेठा रहनि, हिन तव्हां ॾिसो त मुंहिंजूं अमड़ियूं भेनरूं बि कतार में बीठियूं आहिनि। हिकिड़ी ॿी शिकायत असीं अमर खणी आई त उनखे ॿ न थिया आहिनि त उनखे हिन ते कार था ॾियनि, उनखे सिर्फ़ु घुमाइण जा सुम्हणी हुन तरीक़ो आहे हुन तरीक़ो आहे। महिरबानी करे पंहिंजा रविया दुरुस्त कयो, जेके रविया दुरुस्त न कया त जेको फैसलो सुल्तान अहमद भाई कंदो असां उन सां गॾु आहियूं।